ही खोड़ सारा माण्हू ऐं मां हिते छा पियो कयां ऐं ही कराचीअ में कच्चे जो इलाइक़ो कहिड़ी जॻह ते आहे अचो तव्हांखे हिन वीडियो में ॿुधायां थो। सुबुह जो सवेरे सवेरे निंड मां उथुमि ऐं पंहिंजो बिस्तर समेटे फ्रेश थी हलण वियुमि। फ्रेश थी करे तयार थी पंहिंजी रोल्स रॉयस ते वेठुमि ऐं उनखे स्टार्ट करे पंहिंजी मंज़िल जी तरफ़ हलण जी कई। मंज़िल जी तरफ़ वेंदे तव्हांखे मां रस्ते जा हसीन जेके आहिनि उहे रस्ता ऐं रोड ऐं मंज़र ॾेखारण कीअं थो भुलिजी सघां। ही मां PIA पाकिस्तान इंटरनेशनल एयरलाइन जो जेको असां वटि एयरपोर्ट आहे उन जी तरफ़ खां पियो वञा पंहिंजी मंज़िल जी तरफ़। त हिते खोड़ सारा PIA जा ख़राब जहाज़ नज़र आया, जिते ही हिकिड़ो वॾो PIA जो ख़राब जहाज़ आहे जंहिंखे हाणे हिननि होटल में कन्वर्ट करे छॾियो आहे। हाणे ही हिकु वॾो होटल आहे, हिते माण्हू वॾा वॾा अची खाधो पीतो खाई ऐं पंहिंजो इंजॉय कंदा आहिनि। उन खां पोइ असां पेट्रोल पंप ते वियासीं, हितां पेट्रोल भरायो। हाणे इहो न पुछिजो त पेट्रोल मूं घणे जो भरायो। पेट्रोल भराइण खां पोइ सिधो शहर फैसल ते पहुची वियासीं। शहर फैसल मां असां हितां थोरो रोंग वियासीं, छो जो असांखे फुल क्रॉस करणी हुई। जीअं असां थोरो रोंग फुल क्रॉस करण लाइ वियासीं, हिते सफ़ा हिकिड़ो कच्चे जा जीअं इलाइक़ा हूंदा आहिनि न, उन हिकिड़ो इलाइक़ो अची वियो। सफ़ा ईअं पियो लॻे ॼण धाड़े लाइन निकिरी असांखे फुरे वेंदा, पर छो जो कराची में आसीं त जुदी घटि पियो लॻे। पर नयो इलाइक़ो, हिते ॿार अॻिते क्रिकेट पिया खेॾनि, असांखे ही पुल हेठां खां क्रॉस करणी हुई। हेठां खां क्रॉस कयो, हिते सफ़ा हालत जेको आहे खंडर लॻी पई हुई, पर मजबूरी ही इन रोड ते असांखे क्रॉस करणो हुओ। इन रोड तां अॻिते वेंदे वेंदे असां सिधो शहर फैसल खे टच थी वियासीं। शहर फैसल जेको कराची जो न रुगो मसरूफ़ रोड आहे, पर ही पंहिंजी ख़ूबसूरती सां कराची जी रौनक में बि इज़ाफ़ो करे थो। हिते घणो जेको आहे उहो फ़ौज जो कब्ज़ो आहे। अञा हिते घणो आर्मी खे ॾियण लाइ हिते घणा ई वॾा रेस्टोरेंट, वॾियूं ऑफिसूं ऐं वॾियूं वॾियूं बिल्डिंग्स बि तव्हांखे अॻिते नज़र ईंदी। पर असांखे छो जो ॿिए पासे वञिणो हो कोरंगी वारी साइड, त इन जे करे असां ही मथे पुल खां U-turn वठी ऐं ॿी साइड हली वियासीं। हिते हिकु बस वारे अची मुंहिंजे साम्हूं हॉर्न हयो, जंहिं मूंखे हिलाए छॾियो। अचो त तव्हांखे उहो हॉर्न मां पंहिंजी वीडियो में ई ॿुधायां थो। त इहे त बस वारनि जो हालतियूं, असां ग़रीब बाइक वारनि खे लेकिन ई नथा। पर इन्हनि खे चढ़ियो असां था हलो पंहिंजी मंज़िल जी तरफ़, जिते मंज़िल ॾे वेंदे असांखे ही शागिर्दनि जी सूंह, शागिर्दनि जो हेडक्वार्टर इक़रा यूनिवर्सिटी नज़र आई। पर हिते सभु शागिर्द उथी बि हिन यूनिवर्सिटी खे सलाम कंदा ऐं अॻिते हलंदा। अॻिते हलंदे हलंदे बि हिते ॾाढियूं ई ख़ूबसूरत बिल्डिंग्स ऐं ख़ूबसूरत नज़ारा ॾिसण में आया। इहे नज़ारा ॾिसंदे जॾहिं मां हिन पुल ते चढ़ियमि त ॾाढी ख़तरनाक पुल हुई। हिकु हथ खां वीडियो पियो भरियां ऐं हिकु हथ खां शूट पियो कयां, सफ़ा धका पियो। पर इहो बि अलाह जे शुक्र सां क्रॉस कयोसीं। वरी अॻिते वियासीं, जिते ही गूगल वॾो हिकिड़ो तालाब ॾेखारे पियो। पर जॾहिं असां एंटर थियासीं त हिते न पाणी हो न छा, बल्कि हिते अफ़गानी जेको आहिनि कब्ज़ो करे वेठा, पंहिंजा ट्रेलर बीहारे वेठा ऐं इहे इलाइक़नि जूं जेके वठियूं हणी वेठा। इहो अॻिते क्रॉस कंदे ऐं अॻिते थोरा जेको आहे तिमिर जा जेके ॿेला हूंदा आहिनि हिननि में, उहे नज़र आया। ऐं हिते हिकु नालो हुयो वॾो, पर हिते को बि जेको आहे नदी वांगुरु कुझु नज़र न पियो अचे। गूगल खे को सम्झाए त भाऊ तव्हां ग़लति आहियो। हिते थोरो घणो पाणी त बीठो हो, पर उहो नाले जो पाणी हो, जेके कटर लेनूं हूंदियूं उन्हनि वारो पाणी हो, तालाब वारो पाणी कोई बि न हुयो। ही क्रॉस कंदे असां अची वियासीं सिधो कोरंगी जे अंदरि। हिते इंडस हॉस्पिटल जे पोयां हिकु जॻह आहे, उते असांजो टेस्ट हुयो। उहो टेस्ट तव्हांखे बाद में थो ॿुधायां त छाजे बारे में हुयो। इंडल हॉस्पिटल क्रॉस कंदे असां सिधो अॻिते हली वियासीं पंहिंजी मंज़िल जी तरफ़। असांजी मंज़िल हुई हिन मस्जिद जे पोयां जेको बेतुसलाम जो स्कूल आहे उहो, छो जो उते असांजी टेस्ट रखी हुई वई हुई। IT जा जेके कोर्सिस थींदा आहिनि उन मुताबिक़ ही टेस्ट हुई। असां गाॾी बीहारे अॻिते लेन में बीह रहियासीं। ही लेन में असां अधु कलाक खनि बीठासीं। उन खां पोइ ही लेन आहिस्ते आहिस्ते अॻिते हलणु लॻी। अॻिते हलंदे हलंदे असांजी चेकिंग पई थिए। मूं पंहिंजो एडमिट कार्ड हिननि खे ॾेखारियो ऐं हिननि मूंखे अंदरि छॾियो। हिते ही खोड़ सारा ॿिया बि माण्हू हिते आयल हुआ IT जी टेस्ट ॾियण लाइ। सीटूं हिननि वटि 150, 200 या 300 हूंदियूं, पर माण्हू हज़ारे आयल हुया, 2-3 हज़ार माण्हू हुआ। उन्हनि मां घटि माण्हू सफ़ा पास थियणा हुआ। पर हिते सभु बि ऐं स्टैम्प्स पिया हणायूं। स्टैम्प्स हणाए असांखे जॾहिं अंदरि छॾनि त हिते सफ़ा मेलो लॻल हुयो। ही ॾाढो ई हिते घणा आवाम अची वई हुई ऐं सभु ॿार वेही ऐं इंतज़ारु पिया कनि त असांखे पर्चो ॾिनो वञे ऐं असां हाणे टेस्ट ॾियूं। हिते इंतज़ाम हिननि जो ॾाढो सुठो थियलु हुयो। हिते ही जेको आहे माण्हुनि खे चांहि बि ॾियनि पिया, पाणी बि ॾियनि पिया। हालांकि ही टेस्ट वठण लाइ हिननि असांखां हिकु बि रुपयो न वरितो हुई, फ्री ऑफ कॉस्ट टेस्ट हुई। ऐं हिननि ॾाढियूं ई सुठियूं ॻाल्हियूं बि ॿुधायूं, पंहिंजे इदारे जे बारे में ॿुधायो। पर हिननि ॾाढो ई टाइम वठी छॾियो, 10 खनि थी विया हुआ। असांखे 8 बजे चयो वियो। पोइ असां हिते उथी बि तरानो पढ़ियो ऐं पंहिंजो टेस्ट ॾिनो। पोइ टेस्ट ॾियण खां पोइ पंहिंजो टेस्ट हिते सबमिट करायो। हिते असांखे टेस्ट जेको आहे 100 मिंट जो करे सबमिट कराई। असां ॿाहिरि निकितासीं त हिते जेको आहे चांहि पई हले, पर असां चांहि वरी बि न पीती ऐं चांहि खे जेको आहे मूड न हुयो, मजन थी चुकी। पोइ असां पाणी पी ऐं पंहिंजी वरी घर ॾे वञण जी कई। त हिते हिकु असांखे किताबु ॾेई विया। हीअ किताबु ॾाढो सुठो हुयो। हीअ असां वरितो पढ़ण लाइ, मुतालियो करण लाइ। वरी असां पंहिंजी जेको आहे घर जी तरफ़ रवानो थियण जी कई ऐं ॿाहिरि निकितासीं। हिते पंहिंजी जेको आहे रोल्स रॉयस वरी ॿाहिरि कढीसीं ऐं हिनखे स्टार्ट करे वापसि घर ॾे वञण जो रस्तो वरितोसीं। हिते ई बगल शादी हाल हो, अलाए कंहिं हिन बाग़ी जी शादी थी हिते। उन खां पोइ असां कोरंगी जे इंडस्ट्रियल एरिया वारे रोड ते वियासीं। हिते काफ़ियूं वॾियूं वॾियूं जेके आहिनि उहे फैक्ट्रियूं आहिनि। हीअ ॾिसो, ही वॾियूं वॾियूं हिते जेके आहिनि प्लांट लॻल आहिनि फैक्ट्रियुनि जा। ॾाढी ख़ूबसूरत फैक्ट्रियूं बि आहिनि। तक़रीबन पूरे
कराची ऐं पूरे सिंध में हितां ई माल सप्लाई थींदो आहे। वॾियूं वॾियूं जेके आहिनि हिते इंडस्ट्रियूं IT जूं फैक्ट्रियूं बि आहिनि ऐं ॿियूं जेके प्रोडक्ट्स हूंदियूं आहिनि जीअं इन्फिनिक्स जी फैक्ट्री बि हिते आई आहे, मोबाइल जी नेस्ले कंपनी जेको आहे पेंट जी कंपनी आहे, हिननि जो प्लांट बि हिते ई हुयो ऐं ॿियूं बि काफ़ी सारे ख़ूबसूरत ऐं वॾियूं वॾियूं फैक्ट्रियूं ऐं हुननि जा प्लांट हिते कोरंगी में इंडस्ट्रियल एरिया वारी साइड जेको आहे लॻल आहे। अॼु ॾाढो घुमियोसीं फिरियोसीं ऐं ॾाढा ई ख़ूबसूरत मंज़र ॾिठासीं, पर हिते असां पंहिंजो सफ़र ख़तमु कयूं था। उमेद आहे त तव्हांखे असांजी वीडियो पसंदि आई हुजे। हिन वीडियो खे लाइक ज़रूरु कजो ऐं पंहिंजे दोस्तनि खां शेयर ज़रूरु कजो। अगरि तव्हांखे दीवाने जा ब्लॉग्स पसंदि अचनि था त असांखे फॉलो ज़रूरु कजो।